गुज़िरियल भेरे थियल आदमशुमारी में सिंध खे नज़रअंदाज कयो वियो, जंहिंजो मक़सदु हिक पार्टी खे फ़ाइदो पहुचाइणो हो। सिंध खे नज़रअंदाज करणु बर्दाश्त न कयो वेंदो। असां चाहियूं था त जाइज़ ऐं सही आदमशुमारी थिए। आदमशुमारी बाबति सिंध जा ख़दशा न ॿुधा विया त सहकार न कंदासीं। कराची में ऑनलाइन कणक सब्सिडी प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा कया वञनि। मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा न कया विया त वज़ारतूं रखणु मुश्किल बणिजी वेंदो। वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदासीं त बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा कया वञनि। वफ़ाक़ खे बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा करणा पवंदा। वफ़ाक़ी काबीना ऐं क़ौमी असेंबली में बि बोर्ड मुतासिरनि बाबति आवाज़ उथारणो पवंदो। उमेद त वज़ीर आज़म सिंध जे बोर्ड मुतासिरनि ऐं हारियुनि सां कयल वाइदा पूरा कंदो। हिकु सियासी कूओ ज़मान पार्क में बिस्तरे हेठां लिकियो वेठो आहे। कूए जी जंग में सूर आहे जेको अॼु हेॾे होॾे भॼी रहियो आहे। असांखे सियासी कूए बदिरां मैशे ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हिन वक़्तु डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी ठीक तरीक़े सां न थी रही आहे। हाणे बर्दाश्त न कंदासीं त असांजे माण्हुनि खे घटि ॻणियो वञे। जेकॾहिं डिजिटल आदमशुमारी सही तरीक़े सां न थी त उनखे रद्द कंदासीं। कराची में ऑनलाइन कणक सब्सिडी प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सभु माण्हू डिजिटल आदमशुमारी ते नज़र रखनि। कोताही नज़र आई त आदमशुमारी रद्द कंदासीं। डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी जी तारीख़ में हिकु हफ़्तो वाध कई वई आहे। मुराद अली शाह चयो त आबादगारनि खे रिलीफ ॾियण लाइ कणक जो फ़ी मण 4000 रुपया मुक़ररु कयो आहे। कणक जी पोखी वक़्तु आबादगारनि खे ॿिज न ॾेई सघियासीं। हाणे खेनि 5000 रुपया फ़ी एकड़ ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत चयो त असां इन प्रोग्राम लाइ अव्हांखे पैसा नथा ॾेई सघूं। ज़मीनदारनि खे अपील थो कयां त हिन भेरे हारियुनि खां कणक जी ॿिज जा पैसा न वठनि। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुलतवी करण जो मुतालबो करे छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त मुल्क में आदमशुमारी थी रही आहे। महांगाई जो तूफ़ान बि आहे, पर पीटीआई वारनि खे हिन वक़्तु इलेक्शन जी लॻल आहे। चूंडुनि बदिरां मुल्की मसइलनि ते ध्यानु ॾिनो वञे। छा पंजाब ऐं केपी असेंबलियूं सूबनि जे वॾनि वज़ीरनि टोड़ियूं हुयूं या हिक शख़्स जी ख़्वाहिश ऐं हिदायतुनि ते टोड़ायूं वयूं? तोशाखाना केस में इमरान खान के गिरफ्तार करण लाइ इस्लामाबाद पुलिस ज़मान पार्क ॿाहिरां मौजूद। इमरान खान हिफ़ाज़ती ज़मानत लाइ लाहौर हाई कोर्ट सां राब्तो करण जूं तयारियूं। तोशाखाना केस में गिरफ्तारी वारंट जारी थियण बाद इस्लामाबाद पुलिस जी टीम इमरान खान खे गिरफ्तार करण लाइ ज़मान पार्क पहुती। वॾे अंग में अॻवान ऐं कारकुन बि इमरान खान जी रहाइश खां ॿाहिरां मौजूद। पुलिस सां मज़म्मत। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त शिबली फराज़ इमरान खान जी ज़मान पार्क वारी रहाइशगाह में गैर मौजूदगी बाबति ग़लति बयानी कई। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इमरान खान जी गिरफ़्तारी वारंट्स बि पहुचाए छॾिया आहिनि। आईजी इस्लामाबाद चयो त क़ानून मूजिबि इमरान खान खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। पंजाब पुलिस सां राब्ते में आहियूं। पुलिस टीम खे मुकमल ब्रीफिंग ऐं क़ानूनी अख़्तियारनि सां रवानो कयो हो। हर तरह जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ बि तयारु आहियूं। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को आज मैं अपने वकीलों के जरिए खत भी लिख रहा हूं कि अगर जब पता है, खुद इंटीरियर मिनिस्ट्री कह रही है कि इमरान खान की जान खतरे में, मैं कह रहा हूं मेरी जान खतरे में है और मैं पहले 2 महीने पहले कह रहा था कि जान खतरे में, उसके बाद हमला हुआ मेरे पे। मैंने पहले पेशन गोई कर दी थी क्या करना है इन्होंने। मैं फिर कह रहा हूं और मैं चीफ जस्टिस साहब को मैंने कहा वकील आज खत लिखे। मजाहिया केसेस के ऊपर बुलाया जा रहा है। इलेक्शन के कमीशन के सामने मुजाहरा होता है। मैं घर बैठा हूं और मेरे ऊपर दहशतगर्दी का केस, तोशाखाना का केस। मैं तो कहता हूं आज कि जब भी तोशाखाना का केस मेरा सुना जाए, पब्लिक हियरिंग हो, टीवी के ऊपर सारी कौम को पता चले कि वो केस क्या है। इमरान खान पंहिंजे ख़िलाफ़ केस खे मज़ाहिया करार ॾींदे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखण जो ऐलान करे छॾियो। लाहौर में कारकुननि खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त हयाती खे ख़तरो हुअण बावजूद खेसि नंढनि केसनि में ॼाणी वाणी घुरायो पियो वञे। अदालतुनि में सिक्योरिटी नथी ॾिनी वञे। चीफ जस्टिस खे ख़त लिखंदुसि त मामले जो नोटिस वरितो वञे।
शहबाज शरीफ़ के खिलाफ़ केसिस हली रहा हुआ ऐं उनखे वज़ीर आज़म बणायो वियो। शहबाज शरीफ़ खे सज़ा थियण वारी हुई पर जनरल बाजवा खेसि बचायो। नवाज शरीफ थोरी बहादुरी इमरान खान के ओधर में ॾे। नवाज शरीफ बेॾोही हूंदे धीअ जो हथ पकड़े लंडन मां पाकिस्तान अची गिरफ़्तारी ॾिनी हुई। गिदड़ चोर गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां ॿियनि जी न्याणियुनि खे ढाल बणाए लिकी वेठो आहे। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त क़ौम लीडर ऐं गिदड़ जो फ़र्क़ु ॼाणे चुकी आहे। बुज़दिल माण्हू ॿाहिरि छो नथो निकिरे। गवर्नमेंट ने जिस दिन फैसला किया इंशाअल्लाह ताला इसकी गिरफ्तारी कोई मुश्किल काम नहीं है। 3 दिन कबल जब ये हाई कोर्ट में था तो वहां पे भी अगर गवर्नमेंट फैसला करती तो ये गिरफ्तार हो सकता था। 25 मई को गिरफ्तार हो सकता था। लेकिन बहरहाल अभी कोर्ट्स में केसेस हैं कि इसे कोर्ट्स के जो है वो फैसले के तहत इसे सजा होनी चाहिए, गिरफ्तारी होनी चाहिए और ये नाअहल होना चाहिए। इसमें गवर्नमेंट जो है वो अपने तौर पे इनिशिएटिव ना ले। तो ये एक राय है और इस वजह से ये लोगों को शायद महसूस हो रहा है कि जी इसको अरेस्ट करना जो है वो कोई बहुत मुश्किल काम है। कोई मुश्किल काम नहीं है। हुकूमत जॾहिं फ़ैसिलो कयो इमरान खान खे गिरफ़्तार कयो वेंदो। हुकूमत चाहे हा त 3 ॾींहं अॻु अदालत में पेशी वक़्त बि इमरान खान खे गिरफ़्तार करे पई सघे, पर अदालती हुकुमनि तहत हुन शख़्स खे गिरफ़्तार थियणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान खान ते तोशाखाना केस में फ़र्द जुर्म लागू थियणी आहे। अदालत में पेश थियण ऐं सज़ा खां बचण लाइ इमरान खान बहाना करे रहियो आहे। कातिलाणे हमले बाबति इमरान खान जी कहाणी कूड़ ते ॿधल आहे। सिर्फ इमरान खान की गिरफ्तारी से यह है कि लाशें गिराई जाए। जब इमरान खान के कानूनी तौर के ऊपर तहफ़्फ़ुज़ हासिल है, किसी किस्म का कोई मामला है नहीं, उनकी गिरफ्तारी की कोशिश सिर्फ पाकिस्तान के अंदर लाशें गिराने के लिए की जा रही है, सिर्फ पाकिस्तान के अंदर अमन अमान खराब करने के लिए की जा रही है। इमरान खान कौन सा जेल से डरता है? सिर्फ ये है कि जेल इमरान खान को इसलिए भेज रहे हैं कि पाकिस्तान के अवाम को कैद कर सके। पंजाब के इंतखाबात के लिए जो ही इमरान खान ने पहले जलसे का ऐलान किया, इन्होंने एक वारंट निकाल के इस्लामाबाद पुलिस यहाँ पे पहुंच गई और आईजी और राणा सनाउल्लाह ये चाहते हैं कि यहाँ पे एक क्लैश हो। इनको खून चाहिए क्योंकि इनके पास वोट खत्म हो गए हैं, क्योंकि इनकी सियासत दफन हो गई है। अब इनको खून चाहिए। मैं कारकुनों से और अवाम से ये अपील करता हूं कि आपने हर हाल में पुरअमन रहना है। हमने राणा सनाउल्लाह को खून नहीं देना। हुकूमत इमरान खान के गिरफ़्तार करे लाश किराइण चाहे थी। इमरान खान के कानूनी तहफ़्फ़ुज़ हासिल आहे। अदालत संदसि ज़मानत मंज़ूर कई आहे। हुकूमत सूरत हाल ख़राब करे हालतूं ख़राब करणु चाहे थी। इमरान खान के गिरफ़्तार कयो वियो त सभिनी मुल्क में एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जूं ज़मान पार्क ॿारहं मीडिया सां ॻाल्हियूं। हमाद अज़हर चयो त पीडीएम जी सियासत दफ़न थी चुकी आहे। ही अवाम जो रत वहाइणु चाहिनि था। राणा सनाउल्लाह 11 महीननि खां अवाम ते ज़ुल्म करे रहियो आहे। वधीक ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। शाह महमूद कुरैशी जो चवणु हो त पुलिस जी नोटिस में इमरान खान जी गिरफ़्तारी जो ज़िक्र ई नाहे। और वो जो शख्स जो कहता था कि जी गरीब के लिए अलग कानून और अमीर के लिए अलग कानून, कमजोर के लिए अलग कानून, ताकतवर के लिए अलग कानून, आज ये चीज साबित हो गई कि इमरान खान अपने आप को उस तबके में लेके आया जिसके ऊपर कोई कानून नहीं है। अगर किसी गरीब के लिए कानून का अदालत का ऑर्डर होता तो क्या पुलिस इतना तहम्मुल दिखाती? आपको चोरी में कि आपने चोरी की है, आपने डाका मारा है, आपने तोशाखाना में डाके मारे, उस डाके के केस में इमरान खान को बुलाया गया, तलब किया गया अदालत में, जिसमें वो नहीं हुआ, तो आप इसमें मुल्जिम हो, आप इसमें मुजरिम हो। मैं अपील करता हूं कि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फौरी तौर पर इस तमाशे का आज खुद नोटिस लेके हुए फौरी तौर पर इमरान खान की गिरफ्तारी के अहकाम जारी करे। सुप्रीम कोर्ट अदालती हुकुमनि ते इमरान खान जी गिरफ़्तारी में रंडकूं विझण जो नोटिस वठे। गिरफ़्तारी जी ख़ौफ़ खां इमरान खान जूं जंगूं ॾकी रहियूं आहिनि। जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदड़ इमरान न्याज़ी अदालती हुकुमनि तहत बि गिरफ़्तारी खां डिॼी रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कानून जी हुकुमरानी जा भाषण ॾींदड़ इमरान कानून जूं धॼियूं उॾाए छॾियूं आहिनि। संदसि गिरफ़्तारी ते मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी धमकी न ॾिनी वञे।
खेसि गिरफ़्तार करण जो हुकुम अदालत ॾिनो आहे। जेकॾहिं इमरान ख़ान बेगुनाह आहे त कारकुननि खे ज़मान पार्क छो घुरायो वियो आहे? इमरान ख़ान खे दादले जीअं वर्ताव कयो पियो वञे। मोकल वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते क़तर पहुची वियो। दोहा में गॾियल क़ौमनि जे सुरंदड़ मुल्कनि बाबति कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। वज़ीर-ए-आज़म क़तर जे अमीर पारां ॾिनल आजियाणे में शिरकत सां गॾु कॉन्फ्रेंस जी साइड लाइन ते आलमी अॻुवाननि सां मुलाक़ातूं बि कंदो। वज़ीर-ए-आज़म सुभाणे कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदो। शहबाज शरीफ़ चयो त पुठिते पियल मुल्क मौसमियाती तब्दीली ऐं वेबाई मर्ज़नि खां पोइ खुराक जी खोट सबबि घणा मुतासिर आहिनि। अहिड़नि आलमी वाक़िअनि पुठिते पियल मुल्कनि खे ग़ैर महफ़ूज़ करे छॾियो आहे। अवाम जे मसइलनि खे नज़र में रखंदे पुठिते पियल मुल्कनि जी मदद कई वञे। ऐं डिजिटल आदमशुमारी, महांगाई ऐं दायरे आबादकारी ख़िलाफ़ एसीपी जो सखर मां निकितल पैदल मार्च भिटशा में राति तरसण बाद मंज़िल तरफ़ रवां दवां मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजियां। मार्च जी अॻवानी कंदड़ सैयद ज़ैन शाह साह जी तकलीफ़ सबबि कराची जे इस्पताल में इलाज हेठि। सैयद ज़ैन शाह खे तबियत ख़राब थियण सबबि कराची जे निजी इस्पताल में दाख़िल कयो वियो।